सिंध काबीना तरफां जाली डोमिसाइल ठाहींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो। 10 सालनि दौरान ठहियल डोमिसाइलनि ऐं PRC जी जांच पड़ताल करण जी हिदायत। जांच लाइ कमेटी क़ाइम। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफां डिवीज़नल हेडक्वार्टर्स में कोरोना वायरस जे इलाज लाइ अस्पतालूं क़ाइम करण जी हिदायत। अक़लियती बिरादरी जा मसइला अवलियती बुनियादनि ते हल करण जो हुकुम। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। काबीना खे मुख़्तलिफ़ खातनि जी तरक़ियाती रिथाउनि बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त औरतुनि जे मसइलनि खे अवलियती बुनियादनि ते हल कयो वञे। औरतुनि, अक़लियतनि ऐं ॿारनि ख़िलाफ़ ॾोह बर्दाश्त न कया वेंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PDM मुंझारे जो शिकार रही त मसइलो हल न थी सघंदो। शहबाज़ शरीफ़ पार्टी सदर आहे, संदसि फ़ैसिलो आख़िरी हुअणु घुरिजे। संदसि आवाज़ खे ज़ाती राय करार ॾिनो वेंदो आहे। अपोज़िशन मुतहद थी त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथांदी वेंदी। PP जे लॉन्ग मार्च बाबति बि तयारी मुकमल आहे। CPEC मथां दहशतगर्दनि जे हमलनि ते चीन खे ख़दशा आहिनि। पंजाब जो IG ऐं चीफ सेक्रेटरी हिकु दफ़ो ॿीहर तब्दील। राव सरदार पंजाब जो नओं IG ऐं कामरान अफ़ज़ल चीफ सेक्रेटरी मुक़रर। इनाम गनी खे रेलवे जो IG मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत खे NRO लाइ ब्लैकमेल कयो पियो वञे। मुख़ालिफ़नि चवनि था त NRO न ॾिनो वियो त हुकूमत ख़तमु करे छॾींदा। परवेज़ मुशर्रफ जो सभ खां वॾो ॾोह करप्ट माण्हुनि खे NRO ॾियणु आहे। ताक़तवर हमेशह कानून खां मथे रहणु चाहे थो। अमीर तबिको कानून जी हुकुमरानी क़बूल करण लाइ तयार नाहे। अदलिया जी आज़ादी जी तहरीक जा नतीजा अञा ताईं न मिली सघिया आहिनि। भारत बांग्लादेश समेत ग़रीब मुल्क पाकिस्तान खां अॻिते निकिरी चुका आहिनि। वफ़ाक़ी सरकार जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ PP जो जैकाबाद में एहतिजाजी मुज़ाहिरो। निसार अहमद खोड़े, एजाज़ जखराणी जगवाणी में सिंध ऐं बलूचिस्तान जे दंग ते धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पाणी बंदि करे सिंध खे मुआशी तौरु तबाह करे छॾियो आहे। NFC अवार्ड में बि सूबे खे हिसो नथो ॾिनो वञे। बिलावल भुट्टे जा वर्करनि ही पीपल्स पार्टी वारा पंहिंजे क़ाइदनि सां गॾु आहियूं ऐं अॼोको ही धरणो असीं साईं ख़ुर्शीद शाह लाइ कयो आहे। सखर में PP अॻवान ख़ुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासन जी केसरी ॿुधणी। ख़ुर्शीद शाह एम्बुलेंस ऐं फ़ारूक शाह बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश। ख़ुर्शीद शाह जी आज़ादी लाइ PP कारकुननि जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाणनि जो चवणु आहे त नैब साड़ जी बुनियाद ते ख़ुर्शीद शाह ऐं संदसि घर भातियुनि मथां केस दाख़िल करे खेसि जेल मोकिले छॾियो आहे। नैब जूं ज़ियादतियूं बंदि न थियूं त एहतिजाजी तहरीक वधीक तेज़ कई वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी नैब चेयरमैन जे मुदे में वाद जी मुख़ालफ़त करे छॾी। संदसि चवणु आहे त आइन में नैब चेयरमैन जो मुदो वधाइण जी गुंजाइश नाहे। जेकॾहिं नैब चेयरमैन जे मुदे में वाद थी त अदालत सां राबितो कयो वेंदो। मुल्क में हुकूमत नाले का बि शइ नाहे। मुल्क में महांगाई उरूज ते ऐं बेरोज़गारी वधी वई आहे। मुल्क तबाही जे किनारे ऐं मईशत तबाह थी चुकी आहे। नैब जो मक़सदु सियासतदाननि ते असरअंदाज़ थियणु आहे। नैब ऐं हुकूमत हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। मुख़ालिफ़ धुर में सभु मुतहद आहिनि। चूंडुनि में भरपूर मुक़ाबिलो थींदो। कराची में समुंड किनारे फाथल जहाज़ खे ॿाहिरि कढण जूं कोशिशूं कामयाब। 48 ॾींहनि खां पोइ जहाज़ खे कढण में कामयाबी जी ख़ुशी में मिठाई विरहाई वई। सिंध जे राजधानी कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। मलीर, गुलशन हदीद, पोर्ट कासिम, मेहरान टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे बाद बिजली बंदि। हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हल्की बरसात। मौसम ख़ुशगवार। पंजाब तकरारी CJ ऐं TP लिंक केनाल मां खणत 20,000 क्यूसेक वधाए छॾी। गुडू बिरास ते हिकु दफ़ो ॿीहर पाणी जी खोट। 11.61 सैकड़ो रिकॉर्ड। सखर बिरास ते पाणी जी खोट 10 सैकड़ो थी वई। कोटड़ी बिरास ते पाणी जी खोट 64 सैकड़ो रिकॉर्ड।
सिंध के मुख्तलिफ शहरनि में पानी खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज। मीरपुर माथेले में पानी खोट खिलाफ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मनहणे में भी पानी खोट खिलाफ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि के ॿाहिरि ढोरे नारे में पानी खोट खिलाफ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त पाणी न मिलण सबबि संदन फसल सोकेड़े जो शिकार थी विया आहिनि। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद हुसैन चौधरी चयो आहे त बचाव वारे ॾियारे जी तक़रीब खे ख़िताब में आर्मी चीफ फेक न्यूज़ ऐं ग़लति मालूमात खे मुल्की सलामती लाइ ख़तरो करार ॾिनो। जनरल कमर जावेद बाजवा जो तजियो हक़ीक़त बदल आहे। ग़लति ख़बरुनि जी अज़ाले लाइ PMGA आंदो पियो वञे त जीअं ख़तरनि खे मुंहुं ॾेई सघिजे। सहाफ़त जी आज़ादी खे सभ खां वॾो ख़तरो नाकारी सहाफ़त खां आहे। हटे जी अदालत औरत जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते SHO खे हथ कड़ियूं हणाए छॾियूं। आमनत चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न करण ते SHO हमीदुल्ला रोधनाणी जेल मुंतक़िल। फैज़गंज भरिसां कब्ज़ा माफ़िया तारीख़ी माग लीला जा हथनि ते लॻल पेनाफ्लेक्स फाड़े छॾियो। साइन बोर्ड बि पटण जी कोशिश। प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शहर जो चवणु आहे त कब्ज़ा माफ़िया तारीख़ी माग ते कब्ज़े जूं कोशिशूं बंदि न कयूं आहिनि। कोटराई लाइ रक़म मंज़ूर थियण खां पोइ ॿीहर किरियल हरकतूं कयूं पियूं वञनि। वर्ल्ड कप इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जे दौरे लाइ टीम जी सिलेक्शन ते इख़्तिलाफ़। क़ौमी कप्तान बाबर आज़म सीनियर रांदीगरनि खे ड्रॉप करण ते नाराज़। फ़ख़्र ज़मान समेत सीनियर रांदीगरनि खे ड्रॉप करण जी मुख़ालिफ़त। ज़रियनि मूजिबि बाबर आज़म ख़ान ऐं सोएब मक़सूद खे टीम में शामिल करण जो मुख़ालिफ़ आहे। ऐं करीम बख्श खोसे भरिसां सिंधु दरिया मां ख़तरनाक वागू शाही कैनाल मां दाख़िल। वागू तलान ऐं खॾनि में अचण सबबि ॻोठाणनि जूं निंड्रूं फिटी वयूं। हिकु वागू खे मारण बावजूदि झंगली जीवत खाते के बि उपाउ न वरिता।